अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं आहियां अव्हांजो पंहिंजो रज़ा आकाश खानाणी। हिन वक़्तु आऊं वलासे जी धरती ते क़ाइमु सिंध जे हिकिड़े मुनफ़र्द तारीख़ी जेल बदीन ओपन जेल जी अंगण में मौजूदु आहियां। सिंध में 1962 में जेको बदीन जेल हिते क़ाइमु कयो वियो हो। उनखां पहिरीं ही जेको तारीख़ी ओपन जेल आहे उहो ठटे में 1960 में क़ाइमु कयो वियो, जंहिंखां पोइ उन वक़्त जी सरकार हिन जेल खे बदीन खां 35 किलोमीटर ॾखण सीराणी शहर जे भरिसां जेको वलासे वारो इलाइक़ो आहे उते हिन जेल खे मुंतक़िल कयो। ही जेल 2600 एकड़ ज़मीन ते जेका मुश्तमिल हो, जंहिंखां पोइ 600 एकड़ ॿी ज़मीन मकाद ते ॾेई हिन जेल खे वधीक वसी कयो वियो। हिन जेल ॿियनि जेलनि खां मुनफ़र्द उन करे आहे जो ॿियनि जेलनि जीअं हिन जेल खे न डिघियूं दीवारूं हुयूं, न काल कोठड़ियूं हुयूं, न वरी हिन में क़ैदियुनि खे क़ैद कयो वेंदो हो। हिते खुले माहौल में क़ैदियुनि खे रखियो वेंदो हो, जेके उन वक़्तु 1962 खां वठी 80 वारे ॾहाके ताईं 500 खां वधीक क़ैदी जेके हुआ उन्हनि खे जेको संदन मज़हबी किताब क़ुर शरीफ़ हुजे, गीता हुजे, उन ते कसम वठी हिन इलाइक़े में हिन जेल में मुंतक़िल कयो वेंदो हो। ऐं पोइ उहे क़ैदी हिते पंहिंजे फैमिलियुनि सां गॾु हिते रहंदा हुआ। ऐं जेका जेल जी ज़मीन हुई तक़रीबन कोई 2600 एकड़ ज़मीन उहा आबाद कई वेंदी हुई। सूमरा शाख नाले हिकिड़ी शाख जेको वाह कटियो वियो, जंहिंजे ज़रिए हिते पाणी आंदो वेंदो हो ऐं उन्हनि क़ैदियुनि खां महिनत ऐं मुशक़त कराए सारियूं, चांवर, कणिक, ॿियूं सब्जियूं जंहिंमें टमाटा वग़ैरह हिते पोखिया वेंदा हुआ। ऐं पोइ उहे जेके फसल, उहे चांवर या उहे जेके सब्जियूं थींदियूं हुयूं उहे सिंध जे ॿियनि जेलनि में क़ैदियुनि लाइ जेके मोकिलियूं वेंदियूं हुयूं। उनखां पोइ छा थियो जो वक़्तु गुज़रण सां गॾु कुझु अणवणंदड़ वाक़िया थिया। हिकु अहिड़ो वाक़ियो थियो, कारोकारी जो वाक़ियो थियो, जंहिंमें हिते हिकिड़ो क़ैदी हो, फैमिली सां रहंदो हो। उन पंहिंजी ज़ाल सां हिकिड़े ॿिए क़ैदी खे क़तल करे छॾियो ऐं कुझु क़ैदी जेके भॼी विया। ऐं उनखां पोइ 1999 में हिन तारीख़ी ऐं क़दीम जेल खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो। 1999 खां वठी अॼु 2026 ताईं 27 साल खां ही जेल जेको बंदि आहे, पर रिकॉर्ड में मौजूदु आहे। हिते हिन वक़्तु जेको 4 खां 5 जेके सिपाही अञा ताईं मौजूदु आहिनि। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा त हिन जेल खे 1400 एकड़ ज़मीन हितां जे हिकिड़े मक़ामी माण्हू अतियो कई हिन शर्त ते त जेसि ताईं ही जेल क़ाइमु हूंदो तेसि ताईं उहा ज़मीन हिन जेल जे हवाले हूंदी। पर हाणे जेल हिते असांखे नज़र कोन पियो अचे ऐं उनजे बावजूदि बि उहा ज़मीन उन्हनि खे वापसि कोन कई वई आहे। जेल जी जेका 2600 एकड़ ज़मीन आहे उहा जेका हींअर आबाद कई पई वञे ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फसल, जंहिंमें फुटियूं, जंहिंमें टमाटा, जंहिंमें सूरजमुखी, सारियूं वग़ैरह पोखियूं वञनि थियूं। हाणे उहे फसल, उन फसल जी कमाई केॾांहुं थी वञे। बकोल हितां जो जेको दरियानि वटां ख़बर पई आहे त उहो जेल खाते खे ई ॾिनी थी वञे, पर लॻे कोन पियो। बहरहाल सिंध जो ही तारीख़ी विरसो, सिंध में पाकिस्तान में फ़क़ति 2 ओपन जेल हुआ, हिकिड़ो बुरेवाला में हो ऐं ॿियो हिते सिंध में बदीन में जे वलासे वारे इलाइक़े में हो, जेके हाणे ॿई बंदि थी चुका आहिनि। ही जेल उन करे बि मुनफ़र्द हो। हिकिड़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते न डिघियूं दीवारूं हुयूं, न वर्दी वारा सिपाही हुआ, न को ॿिया जेके जेल जूं जेके सख़्तियूं हुयूं। हिते हिकु खुलियल ॻोठाणो माहौल जेलनि खे ॾिनो, क़ैदियुनि खे ॾिनो वेंदो हो, जिते क़ैदी पंहिंजी फैमिली सां गॾु रहंदा हुआ। ऐं हिते सीरानी शहर में वञी जेको क़ैदी शॉपिंग बि कंदा हुआ, होटलनि ते फिल्मूं बि ॾिसंदा हुआ ऐं पंहिंजा जेके नंढा नंढा रोज़गार बि कंदा हुआ, कारोबार बि कंदा हुआ। हिकिड़ी क़ैदियुनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया हुई जेका हाणे उजड़ी वई आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।